ब्रेकिंग न्यूज़ अवां से हैदराबाद जे मुख़्तलिफ़ थाणनि में पुलिस जूं कार्रवायूं 18 मंशियात फ़रोशनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिब कार्रवायूं करे 18 मंशियात फ़रोशनि खे गिरफ़्तार करे वरी मिक़दार में मंशियात हथ कई वई आहे। सिटी थाणे जी पुलिस जी दावा कई वई आहे त कार्रवाई करे जवाबदार आलम शेख खे गिरफ़्तार कयो वियो आहे। संदसि कब्ज़े मां 345 मेनपुरियूं हथ करे वरितियूं आहिनि। फोर्ट पुलिस दावा कई आहे त कार्रवाई करे जवाबदार मोहम्मद फैज़ान खे 200 अदद मेनपुरियुनि समेत गिरफ़्तार कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं नाज़रीन अवांखे हैदराबाद जे मुख़्तलिफ़ थाणनि जे पुलिस जूं कार्रवायूं 18 मंशियात फ़रोशनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिब कार्रवायूं करे 18 मंशियात फ़रोशनि खे गिरफ़्तार करे वरी मिक़दार में मंशियात हथ कई वई आहे। सिटी थाणे जी पुलिस जी दावा आहे त कार्रवाई करे जवाबदार आलम शेख खे गिरफ़्तार कयो वियो आहे। संदसि कब्ज़े मां 345 मेनपुरियूं हथ कयूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे हैदराबाद मां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल मालिक शेख। जी अब्दुल मालिक, छा अपडेट्स आहिनि अवां वटि इन बाबति? जी बिल्कुल। हैदराबाद में मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं करे 18 ॼणनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। सिटी थाणे जी पुलिस जी दावा आहे त उन्हनि कार्रवाई करे जवाबदार आलिम शेख खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 345 मेनपुरियूं हथ करे वरितियूं आहिनि। गॾोगॾु फोर्ट पुलिस जो चवणु आहे त उन्हनि कार्रवाई करे जवाबदार मोहम्मद फैज़ान खे 200 अदद मेनपुरियुनि समेत गिरफ़्तार करे ॿिए पासे मार्केट पुलिस जी दावा आहे त उन्हनि कार्रवाई करे ज़याल हक़ आराइन खे गिरफ़्तार करे 630 मेनपुरियूं हथ करे वरितियूं आहिनि। हथड़ी पुलिस जो चवणु आहे त उन्हनि कार्रवाई करे 600 मेनपुरियूं हथ करे वरितियूं आहिनि। पुलिस जी दावा आहे त 4 जवाबदार मौक़े तां फरार थी विया आहिनि। उसड़ी पुलिस जो चवणु आहे त उन्हनि कार्रवाई करे बिलाल राजपूत खे 100 मेनपुरियुनि समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। साइड पुलिस जी दावा आहे त उन्हनि कार्रवाई करे दानिश पठाण खे 350 मेनपुरियुनि ऐं बल्दिया पुलिस शफ़ीक खे 475 मेनपुरियूं, नसीम नगर पुलिस इमामदीन मक्सी खे 600 मेनपुरियुनि समेत गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। गिरफ़्तार जवाबदारनि ख़िलाफ़ लाॻापियल थाणनि ते मंशियात एक्ट तहत दार केस दाख़िल कया विया आहिनि। जी अब्दुल मालिक शेख, अवां जी वॾी महिरबानी तफ़सील बाबति अपडेट करण लाइ।